अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। पाकिस्तान एयरफोर्स जे रिटायर सिंधी ऑफिसरनि पारां सकरण भरिसां ॻोठ दिलवेश रिंद में फ़ौजी असदुल्ला रिंद ऐं अब्बास अली रिंद जे मेज़बानीअ में गुज़िरियल साल खे अलविदा ऐं ईंदड़ साल जी आजियां लाइ मच कचहरीअ जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें सिंध जे नाले वारनि सुगड़नि पंहिंजे फ़न, ॾोर, बेत, गुझारत ऐं सींगार पेश करे दाद वसूल कयो। सुगड़नि में गोराम जतोई, मलंग मल्हाह, मंठार बुघियो, हाकिम ख़ासकेली, गुलाम कादिर ख़ासकेली ऐं गुलबार लाशारी शामिल हुआ, जॾहिं त आयल महिमाननि पारां कांभ ॿधी कचहरीअ खे सक़ाफ़त जो हिसो बणायो वियो। कचहरीअ दौरान प्रोग्राम जी कंपेयरिंग कंदड़ नामियारे सुगड़ अलीशेर लाखो तरतीबवार सुगड़नि ऐं फ़नकारनि खे स्टेज ते घुराए संदन फ़न खे आॾो आंदो। मच कचहरीअ में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं शहरनि मां रिटायर सिंधी ऑफिसरनि ऐं सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई पिणु महिमान तौरु शिरकत कई। उन मौक़े ते कचहरी जे मेज़बान असदुल्ला रिंद ॻाल्हाईंदे चयो त असां एयरफोर्स जे सिंधी ऑफिसरनि जो ग्रुप जोड़ियो आहे, जंहिंजो नालो PAF रिटायर सिंधी ग्रुप रखियो वियो आहे, जंहिंजे प्लेटफार्म तां ख़ुशियूं विखेरींदा आहियूं। अॼु जी कचहरी बि उन सिलसिले जी कड़ी आहे। उन मौक़े ते जहांगीर शाह, मुश्ताक डोमकी, अली मुराद मरी, अरबाब महर, मोहम्मद अकरम सुमरो, इम्तियाज़ ख़ासकेली, नज़र मोहम्मद जमाली ऐं गुल मोहम्मद बुरड़ो समेत केतिरनि ई रिटायर ऑफिसरनि शिरकत कई।